औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जैसे आपको पता है हमारा लाइव का सिलसिला जारी है। मुख्तलिफ़ मौज़ूआत और मुख्तलिफ़ शख्सियात से हम प्रोग्राम करते हैं। आज हमारा मौजू जो है तालका हस्पताल महरापुर है और गुफ्तगू करेंगे। और आज मेहमान जो है हमारे वो इस अस्पताल के MS डॉक्टर शबीर मेमन साहब हैं और AMS जो हैं वारस कुब्बर साहब। इनसे गुफ्तगू होगी मुख्तलिफ़ मौज़ूआत पर, हस्पताल के बारे में, बीमारियों के बारे में और एहतियाती तदाबीरों के बारे में। लाइव नहीं चल रहा, वीडियो बनाकर हम अपलोड करेंगे, सिग्नल का प्रॉब्लम है। तो जैसे आपको पता है हस्ब रिवायत जो हम बात करते हैं मुनव्वर हुसैन मुनव्वर से, हमारे प्रेस क्लब के सदर हैं, AROA के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर हैं। वो तबसरा करते हैं, तजिया लगाते हैं और मजमूई तौर पे शहर की सूरत हाल मेडिकल के हवाले से उस पर गुफ्तगू करेंगे। मुनव्वर हुसैन मुनव्वर साहब। जी बिल्कुल, जिस तरह शाकिर भाई ने बताया कि आज हम तालका हॉस्पिटल महरापुर में मौजूद हैं, तो उसी का जो हमारा मौजू ही शहर का ये अस्पताल है। अगर हम बताते चलें कि ये RIC जो है हमारी पैदाइश से कबल यहाँ पर कायम है और 40 साल का अरसा तकरीबन गुजरने को आ चुका है, लेकिन ताहाल इसमें जो उस वक्त की जो सहूलियात थी अब तक वही बरकरार है, उससे अपग्रेडेशन नहीं मिल सकी। तालके का दर्जा जो हमें 2005 में महरापुर को मिला, लेकिन ताहाल जो यहाँ का RIC है वो तालके का दर्जा हासिल नहीं कर सका, जो यकीनन अफसोसनाक अमल है। और हम ऐसे कहेंगे कि इलाकाई तौर पर यहाँ के सियासतदानों और ब्यूरोक्रेसी के लिए बेहिसी का अमल है कि वो हमारे इस अस्पताल को अपग्रेड नहीं करवा सके। और इसी तरह हम यहाँ के जो मसाइल की बात करें तो अस्पताल में बहुत से ऐसे मसाइल हैं जो यहाँ का इलाकाई हवाले से जो इनको सामना रहता है। ख़ास तौर पे जो लेडी डॉक्टर है वो हमारा सबसे बड़ा एक दरीना मुतालबा भी है इलाके का कि वो यहाँ मुसलसल और मुकर्रर होनी चाहिए, लेकिन मुख्तलिफ वक्तों में लेडी डॉक्टर्स आती हैं, लेकिन यहाँ जो MLC की केसेस हैं शायद उसी बायस वो यहाँ से ट्रांसफ़र करवा के दूसरे इलाका जात को चली जाती हैं। तो हम इस हवाले से भी यहाँ के जो आज डॉक्टर्स और साहिबान मौजूद हैं उसके मुतल्लिक ये बात भी करेंगे और इनसे पूछेंगे भी कि वो क्यों यहाँ आगे यानी रह नहीं पाती। इस तरह का एक प्रॉपर तरीके से ऐसे भी हम कह सकते हैं कि जो MLC के केसेस के हवाले से एक अगर लेडी डॉक्टर मुस्तकिल बेसिस पे यहाँ कायम नहीं हो सकती तो LSCs के जो MLC के केसेस हैं उस हवाले से यहाँ तैनात कर सकती है, जो स्पेशल तौर पे रखा जाता है वो इन्हीं केसेस को फॉलो करती हैं। इसी तरह यहाँ की जो हमारी एम्बुलेंस है, एक इससे कबल हमारी जो पुरानी एम्बुलेंस तो आपको पता ही है कि नाकारा हो चुकी थी एक अरसा दराज से, लेकिन कुछ वक्त के बाद यानी कुछ साल कबल हमें ये दूसरी एम्बुलेंस मिली, लेकिन उसकी भी हालत ज़ार ये है कि वो तवील दौरानी का सफ़र नहीं करती, यानी ऐसे कह सकते हैं कि रेफर की हदूद तक रहती है, यानी कुर्बो जवार इस तरह जो सुनने में आया कि गंबड़ तक सिर्फ जा पाती है, उसके आगे उसे अगर लॉन्ग रूट पे लेके जाना चाहें तो नहीं जा पाती, जो यकीनन अलमिया है। इतना बड़ा शहर, इतना बड़ा इलाका, जो तहसील हेडक्वार्टर, उसके बावजूद एम्बुलेंस का ना होना ये भी एक हमारे लिए अलमा है। उसकी वजाहत भी यकीनन हमारे डॉक्टर साहिबान करेंगे कि वो क्यों नहीं है। इसी तरह जो यहाँ के स्पेशलिस्ट जो हमारे डॉक्टर्स हैं उनका ना होना ये भी एक अजीब सा अमल है। जिस तरह खास तौर में बात करेंगे आई हवाले से, आंखों का डॉक्टर हमारे पास स्पेशलिस्ट मौजूद नहीं है, चेस्ट स्पेशलिस्ट मौजूद नहीं है, ये भी होने चाहिए। वो क्यों नहीं, वो वजूहात वो भी डॉक्टर साहिबान से हम पूछेंगे कि वो क्यों नहीं यहाँ पर हैं, उन्हें भी मुश्किल तौर पे यहाँ हमारे तैनात होना चाहिए। और जो तालके का दर्जा ना पाना उसकी क्या वजूहात हैं वो भी डॉक्टर साहिबान को चाहिए कि उसकी वजाहत पेश करें। आमतौर पे हमें ये भी देखने में आता है कि महरापुर में जो हमारे हॉस्पिटल में अद्वियात भी शॉर्टेज रहती हैं। अक्सर दोस्तों से सुनने में आता है कि अद्वियात जो लिखी दी जाती है उनमें से कई अद्वियात हमें यहाँ मुयस्सर नहीं आती और उनमें शहर से लेना पड़ता है, जो यकीनन ये भी हमारा एक अलमिया है, उससे भी दूर होना चाहिए। इसी तरह जो आमतौर पर MLC की जिस तरह हमने बातें की तो कई जो हमारे मरीज आते हैं जो किसी भी हादसे में कुर्बा जवाहर लाल कोट कबीर है, लाखा रोड है, या इलाके के जो लोग हैं वो यहाँ आते हैं तो उन्हें भी हम रेफ़र किया जाता है। तो आमतौर पे हम इसे रेफ़र सेंटर भी कहते हैं। तो ये भी नहीं होना चाहिए कि वो क्यों है कि यहाँ फर्स्ट एड जो प्रॉपर मिलनी चाहिए वो क्यों नहीं मिल रही। इसी तरह ट्रॉमा सेंटर हमारा करीब में जो एक अरसे से यहाँ हमारे पास कायम था, लेकिन वो ट्रॉमा सेंटर भी यहाँ से ख़त्म हो गया है, जो यकीनन हमारे इलाके के लिए हम तो कहेंगे कि यहाँ के बेस लोगों के लिए, उन बेस सियासतदानों के लिए भी है कि वो उनके लिए अलविया कि वो क्यों नहीं हो रहा। तो हम इनसे गुजारिश करेंगे तमाम मलामलाते हुए बात करें। बहुत शुक्रिया दोस्तों, जैसे आपने गुफ्तगू सुनी मुनव्वर हुसैन मुनव्वर की, अब बहुत जिम्मेदार वाला पेशा है, मसीही पेशा है और काबिल एहतराम लोग हैं हमारे ये डॉक्टर साहब हैं। इनकी थोड़ी सी बेहतियाती लापरवाही से दुनिया फानी से कूच कर जाता है, यानी जिम्मेदारी का एक शुबा है और हम जिम्मेदारी से गुफ्तगू करेंगे। मुनव्वर साहब ने बातें की,
हम वो बातें जो मनवर साहब ने पूछी और आम जो ज़ुबानों पे हैं वो बातें अब बताते ये चलें कि आप तस्दीक करेंगे। देखो बहुत सी बातें प्रोपगंडा होती हैं, लाजमी नहीं है जैसे बाज़ार में या शहर में लोगों के ज़ुबान पे या मनवर साहब ने बातें की वो हकीकत में ऐसे हों। बहुत सी चीज़ों का जो है, क्योंकि आप अंदर के बंदे हैं, फील्ड के बंदे हैं, आप हेड हैं यहाँ के, बहुत सी चीज़ें आप बताएंगे कि ऐसा नहीं है और कुछ जो है वो बताएंगे ऐसा है और हमारे इख्तियार में नहीं है। देखो बहुत सी चीज़ें हैं, अब हम आवाम हैं, सहाफ़ियों तक को नहीं पता कि बहुत सी चीज़ें वो आपके दायरे इख्तियार में नहीं आती, तो हम कहते हैं डॉक्टर साहब ऐसे नहीं कर रहे, ऐसे नहीं, पता चलता है तो इनके दायरे इख्तियार में नहीं है। अब जो गैर मुतल्लिका अफराद हैं, अस्पताल का एरिया है, अगर वो नहीं होने चाहिए, यहाँ डॉक्टर रहें और दीगर स्टाफ के लिए वो क्वार्टर हैं, वो क्यों है यहाँ? अब ये पूछना है कि वो क्या पता इनके इख्तियार में ना हो, आला हुकाम की तरफ से, सिंध हुकूमत की तरफ से जो है वो आर्डर है। इसी तरह डॉक्टर सलीम सिद्दीकी होते थे, हम छोटे होते थे तो वो गश्त पे निकलते थे, यूनियन काउंसिल के थे हुसैनी चौक में, ये साइड में हॉस्पिटल छोटे होते तो वो शहर में आते थे, फ्रूट गला हुआ, सब्जियाँ, होटलों पे जो बर्तन हैं टूटे हुए या पानी साफ़ नहीं है, इस तरीके से वो एक्शन लेते थे और तोड़ते थे उनको। अब ये पूछना है कि आया कि वो काम आपके अभी क्यों कि एक टाइम में वो इख्तियार देते हैं, एक टाइम में छीन भी लेते हैं। अभी वो आया कि आपके इख्तियार में है ऐसे करना, अगर है तो क्यों नहीं किया जा रहा। मच्छर स्प्रे होते थे घरों में आके, वो भी मेरे ख्याल में डॉक्टर की तरफ से यूनियन काउंसिल, वो डॉक्टर सलीम सिद्दीकी साहब वो आर्डर करते थे तो वो आते थे। तो इस तरीके से बहुत सी ऐसी चीज़ें हैं जो हम समझते हैं वो आपके इख्तियार में है और मन पता चलता है कि वो तो था और अब नहीं है। इसी तरीके से कुछ बातें प्रोपगंडा होती हैं, यानी कि जैसे मसलन एक चल पड़ती हैं बातें जो यहाँ दवाइयाँ नहीं दे रहे, या जो है मसलन सांप के और कुत्ते के काटने के वैक्सीन नहीं है, और जैसे मनोहर साहब ने किया कि बस आओ तो इसको गम्बल ले जाओ, नवाबशा ले जाओ, तो इस तरह की बातें यानी हैं नहीं है। डॉक्टर शफी के दूर के साल दौर में हम आए थे, OPD बेहतरीन चीज़ लगता था जिना अस्पताल सिविल अस्पताल में, और आज की सूरत क्या है, अभी हमारा आना नहीं हुआ और दवाइयाँ भी मिल रही थी, उसके अलावा बेहतरीन एक काम चल रहा था। एक्सरे सुनता है ख़राब है और बाहर जाना पड़ रहा है, एम्बुलेंस जैसे बताया ख़राब है। हम बताना ये है कि वो बातें हैं जो हम सुनते हैं, ठीक है, तो इसलिए तो आप उनकी तस्दीक करेंगे कि आया कि ये हकीकत है और कुछ बातें प्रोपगंडा होती हैं, तो आपने तस्दीक हमारी ये करनी है, जो हमारे सुनने वाले हैं उनको पता चल जाए कि ये झूठ है, ये प्रोपगंडा है और ये हमारे इख्तियार में है ही नहीं है, ये बातें पूछेंगे। तो अब सवाल इनसे यही करेंगे हम कि पूरी सूरत हाल, दो हिस्से करेंगे हम इस प्रोग्राम के। एक तो इनसे फ़ायदा उठाते हुए एहतियाती तदाबीरें, जो बीमार हैं लोग, बीमारियों के लिए टोटके जिसे कहते हैं, घर में दवाइयाँ रख सकते हैं, और ये सर्दियों की वजह से जो बच्चे बीमार हो रहे हैं उनके लिए जो है वो पूछेंगे इनसे कि एहतियात क्या किया जाए। और हमारे पास जो है ब्लड प्रेशर, शुगर, यानी कि बहुत सी चीज़ें ऐसी हैं हमारे पास कि जो यहाँ बीमारियाँ जो हैं वो दीगर शहरों की निस्बत ज़्यादा हैं। जिसमें देखो हमारा जाना होता है दुआओं पे, फौतियों पे जाते हैं तो पता चलते हैं, पूछते हैं भाई, जैसे रिवाज है कि क्या हुआ, कैसे मरा, तो वो बताते हैं जिगर ख़राब हो गया था, इसके गुर्दे ख़राब थे, ब्लड प्रेशर हाई हो गया था, लो हो गया था, शुगर। तो ये चीज़ें दूसरे हिस्से में पूछेंगे कि इनके एहतियात किया जाए, कैसे बचा जाए। पहला हिस्सा है सरकारी अस्पताल के बारे में, ये जो ताल का अस्पताल, इसमें क्या कमी कोताहियाँ हैं और कौन सी चीज़ें आपके इख्तियार में नहीं हैं। तो पहले सबसे जो बात करेंगे हम SMS है, जो हेड है इस अस्पताल के, वो डॉक्टर शबीर मेमन साहब, उनसे गुफ्तगू करेंगे और वो तफसील से बताएंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं डॉक्टर शबीर रहमान मेमन, MS मैरापुर, RSC मैरापुर। पहिरीं ॻाल्हि त इहा मां तव्हांखे वाज़े कंदो हलां त हर कंहिंजी एक्सपेक्टेशन इहा हूंदी आहे त हीअ असांजी तालका हॉस्पिटल आहे। हर को असां वटि पेशेंट रेफर थी ईंदो आहे एज़ अ तालका हॉस्पिटल, पर हीअ जीअं 1972 में तालका हॉस्पिटल ठही आहे, तीअं RSC ठही आहे। तालके थिए के 18 साल थी विया आहिनि, पर 18 सालनि में असांजी अपग्रेड हॉस्पिटल न थी सघी आहे। इहा तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। पोइ इन जा अहिड़ा वजूहात आहिनि, असां कई दफ़ा लिखियो आहे, असांजे DHO साहिबु केतिरा दफ़ा लिखियो आहे त बाबा मैरापुर खे तमामु सख़्तु ज़रूरत आहे हुनखे तालका हॉस्पिटल ऐं तालका दर्जो ॾिनो वञे त जीअं मरीज़नि जे लाइ सहूलियत पैदा थिए।
जॾहिं असांजी तालका हॉस्पिटल थींदी त ज़ाहिर आहे असांजी एशार वधंदी, असां वटि सर्जन मुक़ररु थींदा, असां वटि आर्थोपेडिक सर्जन मुक़ररु थींदा, असां वटि गायनाकोलॉजिस्ट मुक़ररु थींदा, असांजी बिल्डिंग अपग्रेड थींदी ऐं असां वटि जेको आहे सो डॉक्टरनि जो तइदादु वधंदो। उन खां पोइ असां वटि गायनाकोलॉजिस्ट ईंदियूं। माना त हर सर्विस असां वटि जेका आहे सा ऑटोमेटिकली वधी वेंदी। हाणे सर्विस घटि हुजण जो सबबु बि इहो आहे जो असां वटि तालका हॉस्पिटल न थी आहे। असांजो अञा ताईं RAC आहे, रूरल हेल्थ सेंटर आहे। ऐं असां वटि जेका एशार आहे उन में बि काफ़ी डॉक्टरियाणियूं जेके अचनि थियूं, उहा जेकॾहिं हिकिड़ी ॼणी डॉक्टरियाणी अचे थी एज़ अ गायनाकोलॉजिस्ट या एज़ अ डॉक्टर, लेडी डॉक्टर, त हूअ मेडिको लीगल केसिस हुनखे एतिरा था अचनि सॼे तालके जा। छाजे करे तालके में जेकॾहिं हिकिड़ी मेडिको लीगल ऑफिसर हूंदी त ज़ाहिर आहे हुन वटि केतिरा केस ईंदा, पोइ उहे वीचारियूं रही नथी सघनि, उहे हली थियूं वञनि। जेके हिक ई वक़्तु 2-4 डॉक्टरियाणियूं मुक़ररु थी वञनि त शिफ्टुनि में अची वञनि। असां वटि इहो आहे त जेकॾहिं मेडिको लीगल डॉक्टरियाणी आहे उहा सुबुह जो करे, इवनिंग में करे, नाइट बि करे, मोकलूं बि करे, ज़ाहिर आहे त हिकिड़े ॾींहं में उहा नथी करे सघे न, 24 आवर्स उहा नथी करे सघे, न को हॉलीडेज़ करे सघे थी। सो इन इहो सबबु आहे लेडी डॉक्टर न रहण जो। असां वटि लेडी डॉक्टर इन जे करे कोन्हे का। जेकॾहिं असां वटि तालका हॉस्पिटल हुजे कंडियारे वांगुरु, असां वटि 2-टे डॉक्टरियाणियूं हूंदियूं, पोइ ज़ाहिर आहे उहे रहंदियूं, उहे पंहिंजी पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदियूं। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, असांजी हॉस्पिटल खे साईं जीअं चयो त बाबा रिफर सेंटर था मुक़ररु थियो। साईं रिफर सेंटर बिल्कुलु न आहे। असां वटि जेका बि फस्ट एड हूंदी आहे उहा असां फस्ट एड पेशेंट खे 100% ॾींदा आहियूं। छाजे करे त असां वटि ॾिसो, जेकॾहिं को पेशेंट अचे थो फायर आर्म वारो, ज़ाहिर आहे हुनजी सर्जरी थींदी न, असां हुनखे मजबूर उन्हनि खे रिफर करिणो पवंदो। छाजे करे असां वटि सर्जन न आहे, असां वटि ऑपरेशन थिएटर न आहे। हिकिड़े RAC नंढी लेवल जो आहे त उहो एक्सपेक्टेशन माण्हू इहा कंदा त बाबा गोली लॻी आहे, ज़ाहिर आहे असां जेको आहे सो वेंदासीं हॉस्पिटल में, हुते ऑपरेशन थींदो। हिते ऑपरेशन न थींदो आहे, हिते वरी गोड़ घमसान थी वेंदो आहे त बाबा हिते जेको आहे सो गोली लॻी, अमरा खे रिफर करे छॾनि। या मिसाल कंहिंजो फ्रैक्चर थी थो पए या कंहिंखे हेड इंजरी थी पए, ज़ाहिर आहे जहिड़े में या एक्सीडेंट में, उन में मेजर इंजरीज़ हूंदियूं आहिनि। मेजर इंजरीज़ में असांखे पेशेंट खे रिफर करिणो पवंदो। ज़ाहिर आहे असां पोइ माण्हू चवंदा आहिनि त बाबा हीअ रिफर सेंटर आहे। ईअं न आहे। असां वटि डेली जी OPD 1000 OPD आहे। असां वटि 1000 OPD का थोरी कोन्हे का। असांजा डॉक्टर्स वीचारा महिनत कंदा आहिनि। कॾहिं बि असांजे डॉक्टर कंहिं ते एब्सेंट जो लेबल न लॻंदो आहे। सुबुह जो सवेर पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहिनि, संडे में मोकलुनि में ड्यूटी ॾींदा आहिनि। माना अहिड़ी का बि अॼु ताईं कंप्लेन न थी आहे। इन खां सवाइ असां वटि ॾिसो हेतिरा सारा डिज़ास्टर्स आया। कोविड आयो, कोविड में असांजे हॉस्पिटल्स एतिरो कमु कयो जो असांजे डिस्ट्रिक्ट में टॉप कयो। उन खां पोइ वरी असां वटि जेका बोर्ड वारो सिस्टम आयो, जेके बरसातूं आयूं 2 साल अॻु, बरसातुनि में तव्हां ॾिसंदव हर तालके में तक़रीबन 100 खां मथे डेथ थियो। असांजो वाहिद तालको हो जिते बोर्ड में का बि डेथ कोन थी। उहे डेथ थियूं जेके पंहिंजी ग़लतीअ में, जेके तैन में तरंदा विया, उन्हनि मां को हिकु अधु को थियो। बाक़ी मेडिकली कंहिंजी बि डेथ कोन थी। माशाअल्लाह असांखे बाक़ाइदे DC साहब, DHO साहब, DG साहब असांखे बाक़ाइदे शाबाश ॾिनी। असां केतिरियूं सवें कैंपूं कयूं। हर जेका मेरापुर जे जेके सोशल वर्कर आहे, जेका बि कैंप पढ़ंदा उन में असां सभु अॻियां हूंदा हुआसीं। उन में कुझु DHO साहब मेडिसिन असांखे सप्लाई कंदो, कुझु NGO सप्लाई कंदियूं, कुझु NDMA वारा सप्लाई कंदा। पोइ असां उहे कैंप हणंदा हुआसीं। असां बाक़ाइदे जीअं तैन में तरी वञिजे, ॿेड़ियुनि में तरी वञिजे, असां बाक़ाइदे जीअं पाणीअ में हली वञी असां उते कैंपूं कयूं। उते 100 जे तइदाद में असां कैंपेन कई। माशाअल्लाह असांजे माना तालके में का बि डेथ कोन थी। ॿी ॻाल्हि त ARV अॼु ताईं असां वटि खुटी न आहे। माशाअल्लाह असांखे DG साहब या असां इहा कोशिशि कई आहे त असां वटि ARV, तव्हां ॾिसंदो का बि कंप्लेन अॼु ताईं मूंखे ॾेखारींदो मुंहिंजे हूंदे 2 या 3 सालनि जे अंदरि कॾहिं बि ARV मूं वटां न खुटी आहे। मेडिसिन इहो आहे त ॾिसो हाणे हीअ असांजो RAC आहे।
RAC जे लिहाज़ खां जेका असांखे मेडिसिन ईंदी आहे 400 या 500 पेशेंट जी डेली जे हिसाब सां, त असां वटि OPD जेकॾहिं 1000 हूंदी ज़ाहिर आहे लास्ट में असां वरी घुराईंदा आहियूं। जेकॾहिं को हिकु अधु ॾींहुं गैप थिए थी या थोरी घणी थिए थी त उहा थींदी आहे, बिल्कुलु थींदी आहे, पर असां कोशिशि कंदा आहियूं त उहा बि न थिए। ट्रामा सेंटर जे हवाले सां जॾहिं बरसातूं असां वटि पयूं त बरसातुनि में इहो ट्रामा सेंटर असांजो डैमेज थी वियो। सॼो ट्रामा सेंटर जो कमु ई अहिड़ो थियल हो जो हुन में पाणी भरिजी वियो, जेको आहे बिजली ख़तमु थी वई, हुन जी छितियूं टही वियूं। सो ट्रामा सेंटर इन जे करे बंदि करिणो पियो, उन जी अञा रिपेयर कोन थी आहे। असां 2-3 दफ़ा लिखियो आहे। तालका हॉस्पिटल जे लाइ असां इलाही दफ़ा लिखियो आहे त बाबा असांजे हॉस्पिटल खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। बर्डन तमामु घणो आहे, असांजे मेडिसिन जो बर्डन तमामु घणो आहे, असांजे पेशेंट जो बर्डन तमामु घणो आहे, मेडिको लीगल जो बर्डन असां वटि तमामु घणो आहे। छाजे करे सॼो तालको असां वटि थो अचे, असांखे मेडिसिन ॾियणी थी पए, त ज़ाहिर आहे पछाड़ीअ में असां वटि मेडिसिन बि खुटंदी, पर कोशिशि कंदा आहियूं DSO साहिब खां असां वरी सप्लीमेंट्री मेडिसिन बि वठंदा आहियूं। एम्बुलेंस जे हवाले सां इहो आहे त असांजी जेका एम्बुलेंस हुई उहा जेको आहे सो हिकिड़ी डैमेज थी वई, पोइ उहा असां लिखीसीं, पोइ असांखे जेका हाणे DSO साहिबु असांखे जेको आहे सो एम्बुलेंस बि रिपेयर कराए ॾिनी आहे, बिल्कुलु हाणे उहा ऑन रोड आहे। ऐं जेका जेसि ताईं न हुई तेसि ताईं असांखे ॿिए सेंटर जी एम्बुलेंस DSO साहिबु ॾिनी, उहा बि असां वटि ऑन रोड हुई। बाक़ी हाणे इहो आहे त असां वटि 1122 जीअं ॿियनि सेंटरनि खे मिलियो, असांजी तालका हॉस्पिटल हुजे त असांखे उहे 1122 जो 2 मिली वञनि, जीअं हालाणीअ खे मिली आहे। असांखे बि जेकॾहिं 2 एम्बुलेंसूं खनि अहिड़ियूं मिली वञनि हा त असां बि माशाअल्लाह असां पाण भरा थी वञो आहे। असांजो हिकिड़ो पेरीफ्री जो सेंटर आहे, सभिनी खां परे जो सेंटर आहे, डिस्ट्रिक्ट नौशहरे जो आख़िरी सेंटर आहे। असां वटि अधु पेशेंट त खैरपुर जा ईंदा आहिनि, पीर वसण जा, साईं हेॾों जा, ठरी मीरवा जा, असां वटि माना इहो काफ़ी पेशेंट असां वटि हेॾों जा था अचनि, रसुलाबाद जा या ॿियनि पसगिरदई जा पेशेंट तमामु घणा था अचनि। ॿी ॻाल्हि आहे असां वटि स्पेशलिस्ट कैटेगरी जी का बि पोस्ट न आहे, जीअं पेडियाटिशियन हुजे, ऑप्थेल्मोलॉजिस्ट हुजे, ऑर्थोपेडिक सर्जन हुजे, गायनाकोलॉजिस्ट हुजे, अहिड़ी का बि असां वटि पोस्ट कोन्हे। ज़ाहिर आहे जेकॾहिं असां वटि का स्पेशलिस्ट न आहे त असां मजबूर आहियूं त जेकॾहिं को सीरियस पेशेंट अचे थो त उनखे असां रेफर कंदासीं। उन में असांजे इंतिज़ामिया जो या असांजो को क़सूरु न आहे, उहा गवर्नमेंट जी पॉलिसी तहत हूंदो आहे। सो काफ़ी शयूं आहिनि। हींअर मुंहिंजो MCA सेंटर आहे, तव्हां ॾिसो हीअं सॼे डिस्ट्रिक्ट में टॉप पियो करे MCA सेंटर, वीचारियो LHP 24 आवर्स। जॾहिं मां आयो हुउसि त हिते 5 या 6 NVDs हूंदियूं, पर हींअर माशाअल्लाह हींअर असांजो 70 75 सभ खे असां तक़रीबन अचण वारा आहियूं। तोड़े जो डॉक्टर न आहे, तंहिं हूंदे असांजो एक्सरे फंक्शनल आहे, असांजो एक्सरे हले थो, असांजो अल्ट्रासाउंड फंक्शनल आहे, पर असां वटि जेको आहे कंसल्टेंट कोन्हे। असांजो डेंटल यूनिट जेको आहे सो माना आहे, हले थो पियो डेंटल यूनिट, ऐं काफ़ी तइदाद में मेडिसिन बि आहे। हरू भरू जेको आहे माण्हू कंहिं शइ खे जेका शइ पॉज़िटिव हुजे उनखे पॉज़िटिव ॾेखारियो वञे त बहितरु आहे। हरू भरू नेगेटिविटी तव्हां हींअर बि ॾिसो, राति जो ॾिसो, अधु राति जो ॾिसो, असांजा कंसल्टेंट वेठा आहिनि, असांजो MCA सेंटर हले पियो माशाअल्लाह सां। त काफ़ी त जेके बि अणियूं आहिनि उहो सिर्फ़ु इन जे करे जो असां वटि एशार घटि आहे ऐं असांजी तालका हॉस्पिटल हुजे हा त असांखे काफ़ी जेको आहे सहूलियत हुजे हा। असां मुतालबो कंदासीं पॉलिटिशियन्स खां बि, ब्यूरोक्रेट्स खां बि मुतालबो कंदासीं त असांखे तालका हॉस्पिटल जो दर्जो ॾिनो वञे। ॾिसो असां वटि वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजा क्वार्टर्स, असांजा बंगलोज़, असांजा जेके बि आहिनि उहे ऑक्यूपाइड आहिनि। कंहिंमें AC वेठो आहे, कंहिंमें ॾिसो मुख़्तियारकार वेठो आहे, कंहिंमें DSP वेठो आहे, को स्कूल खोलियो पियो आहे, सॼा ऑक्यूपाइड आहिनि। माना RAC बि असांखे कंप्लीट मिलियल न आहे। RAC बि ईअं सम्झो त असांखे चोथों हिसो मिलियल आहे, जंहिंमें असांखे वर्क पिया कयूं, असांजा डॉक्टर वर्क पिया कनि, तंहिं हूंदे बि वर्क हार्ड पिया कनि। इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि हूंदी त असां मैरापुर खे घणे खां घणो अॻिते वधायूं, अञा बि असां अॻिते हलूं, क़दम असां अॻिते वधायूं। माण्हू जेको आहे मां चवंदो आहियां त जेकॾहिं को बि सुवाब बि अचे थो त मां हुनखे सुहिणे नमूने सां डील बि कंदो आहियां ऐं पंहिंजे जेके आहिनि से सॼियूं ॾेखारींदो आहियां त बाबा असांजी कारकर्दगी ॾिसो, असांजी सफ़ाई सुठाई, असांजो जेको आहे सो जेको असांजी कारकर्दगी आहे उहा तव्हां पाण ॾिसो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हूंदी आहे। माण्हू हरू भरू जेको आहे ॾिसो न, जेकर तालका अस्पताल नथी थिए हुन में MS जो ॾोह न आहे या DSO जो ॾोह न आहे,
या इहो कमु आहे असेंबलियुनि जो, सेक्रेटरी साहिब जो कमु आहे, असांजे चूंडियल नुमाइंदनि जो कमु आहे त उहे असांजे लाइ आवाज़ु उथारनि। मेरापुर त ईअं सम्झंदा आहियूं त असांजो ॼण त लावारस आहे, असांजो को ॼण नुमाइंदो ई कोन्हे को। इन लिहाज़ खां त जेको आहे असांजी को आवाज़ु ॿुधण कोन्हे। अवाम वीचारो ईंदो आहे, नुमाइंदा वीचारा ईंदा आहिनि, वकला वग़ैरह ईंदा आहिनि, घणियूं रड़ियूं कंदा आहिनि, पर उन्हनि जो बि जेको आहे को अहिड़ो खड़तेल अञा ताईं नथो निकिरे। से उमेदु था कयूं असांजो मुतालबो मञियो वेंदो, असांखे तालका इस्पताल जो दर्जो ॾिनो वेंदो त जीअं जेको आहे असां अवाम जा मसाइला हल करे सघूं। महिरबानी। सवाल कंदो तो पोइ हुन हिसाब सां या दोस्तों जैसे आपने बातें सुनी MS साहब की, तफसील से उन्होंने जो कमी बताई है वो भी बताई और जो इनके इख्तियार में नहीं है वो भी बातें बताई। जो मैंने कहा था कि बहुत सी चीज़ें ऐसी होती हैं इनके इख्तियार में नहीं होती, तो उन्होंने वजाहिद की और बताया। तो ये तो अस्पताल के बारे में तो यानी कि जो सारी बातें हो गई, जो कमी बताइयाँ थी वो भी बता दिया, गैर मुतल्लिका अफराद यहाँ राइश जी ने उनके बारे में बता दिया, तो काफ़ी हद तक वो कवर कर गए। तो अब हमने ये सोचा था कि इससे फ़ायदा उठाते हुए जो एहतियाती तदबीरें हैं मुख्तलिफ बीमारियों का अस्पताल तो आना है, कुछ ऐसी इमरजेंसी में रात के टाइम कुछ हो जाए तो इसके लिए, और ख़ासकर ये सर्दी में मौसम है, बच्चों के लिए या जो वालिदैन के लिए क्या एहतियाती तदाबीर करें कि जो बीमारी से बचा जाए। हमारे साथ दूसरे मेहमान हैं AMS हैं डॉक्टर वारिस कुबर साहब। महिरबानी सर। मैं डॉक्टर वारिस कुबर। सर ही साईं जेको ॻाल्हि कई त जेको आहे हिन महिल जेको आहे सिहत सर्दियुनि जी मौसम हली रही आहे ऐं कीअं उन में एहतियाती तदाबीर कहिड़ा करणु घुरिजनि, उनजे लाइ इहो आहे त माण्हू ज़ाहिर आहे नंढनि ॿारनि खे वॾनि माण्हुनि खे पंहिंजे कमरनि में महफ़ूज़ रखे। अॼुकल्ह त ॾाढो कोर फोगी सीज़न लॻी पई आहे, इन जे करे उन खां जेकॾहिं पाण खे ढके रखंदा ऐं गैर ज़रूरी ॿाहिरि न निकिरनि, सफ़रनि में न वञनि ऐं जीअं घणो कोशिशि न उभिरे त पोइ वञी पंहिंजे कमकार में वञनि, इन तरीक़े सां ई बची सघंदा। ऐं रहियो मसइलो साईं अॻु में इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं कंहिं फौतगीअ जे कार्य वञूं था ऐं पुॼूं ॿुधाईंदा आहिनि त अक्सर हिनखे जेको आहे छा थियो, माण्हू मरी वियो, को चए त हिनखे पीलिया थी वियो, को साई थी वई, या हिनखे शुगर फाटी पई या ॿियो कुझु थियो त हुन लाइ थियो आहे। हाणे इन लाइ जेको आहे ॻाल्हि आहे त हिकिड़ी क्लियर ॻाल्हि आहे त असां सभिनी खे जेको जिस्म जो आहे न उहो कुझु हक़ु आहे असां ते। जिस्म जो हक़ु कहिड़ो आहे त असां घटि में घटि जेको आहे सो चइनि 5 शयुनि जे बारे में ज़रूरु ॼाणूं। जेके माण्हू आहियूं असां 30 खां 35 सालनि खां मथे वारा सभई, उहे कहिड़ियूं आहिनि 4-5 शयूं, उन में असांखे माना पंहिंजो पाण ई असांखे करिणो पवंदो। छा आहे उहो? हेपेटाइटिस B ऐं C मूंखे आहे या न आहे, 2 शयूं। टियों आहे उनजो मुंहिंजो ब्लड प्रेशर कीअं थो रहे, मुंहिंजी शुगर जी लेवल छा आहे, मुंहिंजो कोलेस्ट्रोल छा आहे। यानी 5 शयूं जेके आहिनि इहे जेकॾहिं माण्हू ॼाणंदो त इन मोस्ट ऑफ जेके डिज़ीज़ जेके असांजी थियनि थियूं ऐं हिननि मां इहे ई आहिनि तक़रीबन जेके मेजर किलर आहिनि असांजो उहे ई आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हेपेटाइटिस B ऐं C जे केॾो अहम शइ आहे जेका जंहिंखां बची सघे थो। उहो ईअं जेकॾहिं बाबा ख़बर पए थी त मूंखे फलाणे कंहिं ब्लड जी ज़रूरत आहे त असां रतु खपे थो, मूंखे डोनेट थियो। हाणे हिकिड़ो माण्हू चए थो मुंहिंजो रतु हाज़िर आहे, मां तयारु आहियां, मूंखां वठो। पर ख़बर तॾहिं थी पए जॾहिं लैब ते हले थो, उनखे ख़बर पए थी त बाबा तोखे साई आहे, तोखे तुंहिंजी न खपे रतु। हाणे इन साबित थियो त हू माण्हू केतिरो सेफ ऐं ठीकु हुयो जो उनखे इहा माना चए पियो त मुंहिंजो त रतु बि हाज़िर आहे, ठीकु आहे वठो हली। यानी उनखे कंप्लेन ई न आहे, का शिकायत ई न आहे उनखे। हाणे त माना केॾो फिट आहे। त हाणे इहे जेकॾहिं अचानक ऐं ख़बर हिनखे कॾहिं पवंदी, ख़बर हिनखे तॾहिं पए हा जॾहिं हुनजो हिकिड़ो जेरो सुॼी वञे हा, कोई गैस्ट्रोवायराइसिस थी वञे हा, को जेरो सुकिड़जी वञे हा, पेट में पाणी थी वञे हा, तॾहिं वञी ख़बर पए हा अधु राति जो सुतो, सुबुह जो हिकिड़ी रत जी उल्टी खे मरी वियो। पर ईअं न आहे। असल में शायदि इहा शयूं जेकॾहिं एहतियाती तौर ते हू पाण थोरो ई महसूसु करे हा न त इहा वंस टाइम आहे। ॾाढे तरीक़े सां अचूं था शुगर जे लाइ। हाणे शुगर बि तॾहिं वञी ख़बर पवंदी जॾहिं अचानक ख़बर पवंदी आहे इलाही माण्हुनि खे त मां रूटीन चेकअप में करायोसीं यार तोखे चवंदो मूंखे त शुगर आहे, मां त ठीकु हूंदो आहे, मूंखे त कुझु बि न हूंदो आहे। सो अहिड़े तरीक़े सां इहो आहे। ब्लड प्रेशर बि ईअं हूंदो आहे। ब्लड प्रेशर जे करे जेकॾहिं कंहिंखे मथे में सूरु या को चकर फेरी अचनि था त इन जो मतिलबु इहो थियो त उन हिकिड़ी पंहिंजी कॉम्प्लिकेशन पैदा कई आहे। हाणे उहो इहो बि रूटीन जो चेकअप आहे त रूटीनली जेकॾहिं इहा शइ चेक थियणु घुरिजे हा त
त शायदि माण्हू उहो बची वञे। हाणे इहो असां पंहिंजे डॉक्टर साहिबान ऐं जीअं असांजी माना रूटीन में छा हूंदो आहे, तक़रीबन असां हर माण्हू जो चेक कंदा आहियूं पाण ई, भले उन खे ख़बर हुजे या न हुजे, पर उन में असां ॾिसी वठंदा आहियूं। त हिकु हाणे तरीक़े सां तव्हांजो कोलेस्ट्रोल लेवल आहे उहो भले माण्हू ॾिसण में केतिरो बि सनो ऐं थुल्हो हुजे, पर उनखे अंदरि हूंदो न, त पोइ उहो हिन में जेको आहे सो वठिजी थो वञे। सो इहे अॼुकल्ह जेके आहिनि से 4-5 शयूं मां तव्हांखे ॿुधायूं, त उन में तव्हां जेको आहे सो पाण ई बचाए सघो था। बाक़ी ॿियो आहे ॿारनि जी वैक्सीनेशन आहे, उन में उहो एहतियाती तदाबीर में इहो बि अचे थो, त उहो जेको आहे सो प्रिवेंशन इज़ बेटर दैन क्योर हूंदो आहे। पंहिंजे ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका जेके आहिनि से ॿारनि बीमारियुनि जे बारे में हूंदा आहिनि उहे बि ज़रूरु हणायो, त जीअं आम तौर जेको आहे सो उन्हनि खां ॿार बची सघनि। पोलियो जा ख़तरा आहिनि हर वक़्तु, जो असांजी हाणे मुहिम हलनि थी पियूं, राउंड मथे राउंड आहे पोलियो जो, इहो असांजे पंहिंजे बचाव जे लाइ आहे। जेतिरी घणी आदमी हूंदी एतिरो घणो तहफ़ुज़ हूंदो। त उन तरीक़े सां हर ॿार खे 5 सालनि ताईं वारनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा बि ज़रूरु पियारियो। ऐं ईअं न चओ त हाणे घणा पी वियो आहे, न, इहे ज़ाहिर आहे गवर्नमेंट एॾो वॾो ख़र्चु करे थी, ऐं उन हिकु ॿारनि जी तदाबीर बचाव जे लाइ आहे। सो इन हवाले सां इहा मां चवंदुमि त ॾाढे तरीक़े सां तव्हां ॿारनि खे बचाए सघो था।